नाज़रीन न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त घोटकी में खबर ॾींदड़ PPMN सरदार मोहम्मद बख्श खान महर जे तक जे 6 यूसी जे माण्हुनि सां गॾिजाणी तरक़ियाती कमनि बाबति तजवीज़ूं वरितियूं वयूं। PPMN सरदार मोहम्मद बख्श खान महर तक जे 6 यूसीज़ अली महर, काज़ी बादल, बेटोर, लोई, मिठड़ी यूसी कंडलो में तरक़ियाती कम कराइण लाइ यूसी जे माण्हुनि सां गॾिजाणी कई। खानगढ़ में महर हाउस ते थियल गॾिजाणी में हाजी ज़बरदस्त खान महर, बाबर करीम महर, मुज़फ़र अली शाह, आज़ाद महर समेत मुख़्तलिफ़ बिरादरी जी चङनि मुड़सनि शिरकत कई। गॾिजाणी में मुख़्तलिफ़ यूसीज़ में तरक़ियाती कमनि बाबति तजवीज़ूं तलब कयूं वयूं। उन मौक़े ते मुख़्तलिफ़ यूसीज़ जे माण्हुनि पंहिंजे इलाइक़नि में तरक़ियाती कमनि लाइ दरख़्वास्तूं जमा करायूं। PPMN सरदार मोहम्मद बख्श खान महर चयो त इलाइक़े में बिना कंहिं फ़र्क़ जे तरक़ियाती कम कराईंदासूं। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तरक़ियाती स्कीमूं हलंदड़ आहिनि। वधीक ॿियनि इलाइक़नि में पिण जल्द तरक़ियाती कम शुरू कया वेंदा। मज़ीद खबरों और तफ़सीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।